दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद दोस्तों, कुछ टाइम खां वठी सिंधु दरिया जे गेट नंबर 47 वारो मामिलो साम्हूं रखी करे सिंध जा केतिरा ई कैनाल बंदि कया विया ऐं सिंध जे आबादकारनि खे जेको करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ऐं इहा का नई ॻाल्हि कोन्हे। नुक़सानु ऐं उन जे पुठियां सियासतदाननि जा पंहिंजा मक़सद। बहरहाल उन इशू खे बि खैरनि सां कंहिं न कंहिं तरीक़े सां हल कयो वियो। बहरहाल पाणी जी छोड़ थियण खां पोइ अञा ताईं बि उहे आबादगार जिन्हनि वटि पाणी नाहे पहुतो या उन्हनि खे पाणी जिबरी तौर ते बंदि कयो वियो आहे। सिंधु दरिया में पाणी जा वाकिरा, उन खां पोइ बरसाति जो अॻकथियूं ऐं ग्लेशियर बर्फ़ जो ॻरणु, पाणी में वाधारो, इहे सभु शयूं अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो दौरु आहे, हर माण्हू खे ख़बर आहे। मगर असांजे दौड़ शहर सब डिवीज़न दौड़ वेरिकेशन जे कामोरनि खे शायदि ख़बर न आहे, या त उहे अणपढ़ियल अंगूठे छाप आहिनि सियासतदाननि वांगुरु, जो उन्हनि खे का ख़बर ई कान्हे त को पाणी जा वाकिरा वधिया आहिनि, पाणी वधियो आहे या कुझु थियो आहे, जो अंधा गूंगा ऐं ॿोड़ा लॻा वेठा आहिनि। हुकुमराननि जूं शाखूं अवरफ्लो पियूं कनि, पाणी कपरनि खां मथां पियो वहे ऐं ग़रीब आबादगार जेके आहिनि, जिन ते 2 एकड़ 4 एकड़ 8 एकड़ या 20 एकड़ जा जेके आबादगार आहिनि, जिन जो वाली वारिस कोन्हे को, ऐं उहे गूंगा आहिनि, ॿोड़ा आहिनि, ईअं खणी चइजे त अंधा बि आहिनि जो ॾिसी कोन था सघनि, जो हिकिड़े पासे शाखूं वहनि थियूं, ॿिए पासे शाखूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। दारोगनि जी बदमाशी, रेसिड्यू इरिगेशन जंहिंजे हथ में को अख़्तियार कोन्हे को, इंजीनियर साहब जेको नवाबशाह में दरबारी लॻो वेठो आहे, उनखे का बि परवाह कान्हे का कंहिंजी शाख हले थी या नथी हले। बहरहाल हुनजे अकाउंट में पैसा अचनि पिया, किथां बि कीअं बि केर बि मोकिले पियो। बहरहाल हुनजो गुज़र सफ़र थिए पियो आराम जे पैसनि ते। निहायत ई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां विड़ी नथा सघो त तव्हां ॻाल्हाए नथा सघो त लिखो, पर लिखण जेतिरी बि हिमत कान्हे का जो केरु वेही करे हिननि बदमाश कामोरनि, बदमस्त आफ़ीसरनि ऐं जागीरदारनि जे ख़िलाफ़ु को ॻाल्हाए, को ॿिणिक कुछे, को आवाज़ु उथारे। हेॾी क़यामत जहिड़ी गर्मी, वाराबंदी जो ढोंग, शाखूं बंदि, माण्हुनि पंहिंजे फ़सलनि तां हथु खयों, पर माण्हू सिर्फ़ु इन शइ जे लाइ परेशान आहिनि त असांखे पाणी जो चुको मिले त असां पंहिंजे मवेशी जानवर जेके आहिनि, मालवंद माण्हू जेके आहिनि, जिन जो माल उन ते बीठो आहे, उन्हनि खे पियारे सघूं। ही निज़ाम आहे, ही हुकुमरानी आहे, ही कामोराशाही आहे। हैरत थी थिए हिननि ऑफिसरनि ते जेके कमीशन पास ऑफिसर आहिनि, ऐं उहे कमीशन पास ऑफिसर दरबारी लखा वेठा हुजनि, दरबारनि जा ग़ुलाम हुजनि, उन्हनि जे फ़रमान जा ग़ुलाम हुजनि, अहिड़ी कमीशन खां त उहो अणपढ़ियल बकरार भलो आहे, जेको पंहिंजे पेशे ऐं पंहिंजे कम सां सचो त आहे,